इंसानी फितरत आहे त हर शख़्स तरक्की करे खुशहाल ज़िंदगी गुज़ारण जो ख़्वाहिशमंद हूंदो आहे, पर सभु कुझु हूंदे बि दुनिया अंदरि चङाई जे अमल में तमामु घटि माण्हू नज़र ईंदा आहिनि। नफ़्सा नफ़्सी जे इन दौर में ॾिहाड़ी कमाए घर जो गाॾो हलाईंदड़ उस्ताद मोहम्मद अकरम राजपूत हर साल जीअं पंहिंजे 12 साथियुनि शागिर्दनि समेत हिन गवर्नमेंट मिडिल स्कूल हुसैन पातो में शागिर्दनि जी सैरब करण लाइ 22 मुफ़्त कैंप हई। मां जहिड़ो कमु कंदो आहियां, मां त चवंदो तालीम ॿार बहितर हासिल कंदा, हुननि जा वार ठहियल हुजनि, ऐं या DC आहे SPR आहिनि, इन्हनि जो कमु बि आहे त कुझु अहिड़ो कमु कनि त जीअं असांजे आम ग़रीब खे बि फ़ाइदो पुॼे। इहो मुंहिंजे अकेले जो कमु कोन्हे, शाबस सां मुंहिंजे शागिर्दनि खे, हे तक़रीबन 12 ॼणा आया आहिनि मूंसां गॾु, तक़रीबन 1000-2000 रुपया डेली कमाइण, डेली वेज़ कमाइण वारा आहिनि। पर मुंहिंजी पंहिंजी दिलि जी असांखे ख़ुशी बि थिए थी जॾहिं कमु कयूं था, ग़रीबनि खे फ़ाइदो पए थो, आम माण्हू खे। जिते उन्हनि 300 खां मथे शागिर्दनि जे मुफ़्त सैरब कई, जॾहिं त हर शागिर्द ते नओं ब्लेड इस्तेमालु करण सां गॾु शागिर्दनि खे आगाह कयो वियो त साॻियो ई ब्लेड ॿिए ग्राहक ते इस्तेमालु थियण करे बीमारियूं फैलिजनि थियूं। उन मौक़े ते स्कूल में UC चेयरमैन अतहर लाशारी पहुची उस्ताद मोहम्मद अकरम राजपूत जी टीम जे कम खे साराहींदे खेसि जो ईंदड़ ख़र्च अदा करण जो चयो त उस्ताद मोहम्मद अकरम राजपूत खेसि जवाबु ॾींदे चयो हू ही अमल करे ख़ुशी महसूस कंदो आहे। ऐं ही पहिरियों दफ़ो असां वटि थियो आहे जेको फलाही हिसाब सां असां वटि मोहम्मद अकरम असांखे अची चयो त बाबा मां ग़रीब ॿारनि जा वारनि जी जेको आहे सो बाक़ी काफ़ी असां वटि ॿराड़ी जो इलाइक़ो आहे, थर जो इलाइक़ो आहे, गुरबत बि आहे ऐं माण्हू नथा पुॼी सघनि। साल कैंप हणंदा आहियूं असां। हिन दफ़े हुसैन पातो आहे स्कूल में जेका कैंप हई आहे, तक़रीबन 300 खनि ॿारनि जा वार ठाहे चुका आहियूं। कैंप हणंदा आहियूं, हर स्कूल में उस्ताद अकरम सां गॾु हूंदा आहियूं ऐं असांखे दिली सुकून मिलंदो आहे, ग़रीबनि जा वार ठाहींदा आहियूं। त अकरम साहब जो ऐं उनजी टीम जो तमामु घणो थोराए थो आहियां बीइंग एज़ अ हेड मास्टर। ऐं हीउ जेको कमु आहे ख़ैराती कमु आहे अकरम जो, तमामु बहितरीनु कमु आहे। ग़रीब में कोई बि न आहे, हर को मथां घर वञी चए असां ग़रीब आहियूं, असांखे वार फ्री में ठाहिया विया, न इहो तव्हां फ़ख़ुरु महसूसु कयो त असां ग़रीब आहियूं। छाजे करे त असांजो आख़िरी पैगम्बर जेको उहो पाण ग़रीबनि जो दोस्त आहे, हमदर्द आहे। त हिन जे मिटी में असीं जनमु वठूं था, इन मिटीअ जो असांजे मथां कुझु कर्ज़ु हूंदो आहे। जंहिं मुआशरे में असां जिन माण्हुनि सां रहूं था उन्हनि जो बि असांजे मथां कुझु कर्ज़ु हूंदो आहे। अॼु उहो कर्ज़ु जीअं मोहम्मद अकरम लाहे पियो त संदसि ख़ुशी थिए पई ॾाढी। स्कूल में ॿारनि जे वारनि जी सैरब थियण बाद बहकी घर पहुचंदड़ ॿारनि जे वालिदेन खे बि सम्झणु घुरिजे त कंहिं ॿिए इंसान पारां संदनि ॿारनि जी संभाल कई वञे थी त संदनि में ॿारनि जूं के ज़िम्मेवारियूं ज़रूरु आहिनि। ऐं असां पंहिंजे पाण खे हाणे फ्रेश सम्झी रहिया आहियूं ऐं असांखे हाणे ॾाढो सुकून अची रहियो आहे। माना ऐं शाह साहब बि के मोहम्मद अकरम राजपूत खे ॾिसी इहे लफ़्ज़ चया हूंदा त जन ॾिनो त ॼातो, ॿिया मेड़ींदड़ सभु मुठा, ॾींदड़ मूं उहे ॾिठा जंहिंजूं जायूं जन्नत। उस्ताद मोहम्मद अकरम उन्हनि सभिनी दुनिया जे बिलियनर्स लाइ मिसाल बणियल आहे जेके सभु कुझु हूंदे बि इंसानी भलाई लाइ कुझु न आहिनि करे सघंदा। सदाकत मेमूण, KTN न्यूज़, फैज़गंज।